अस्सलाम वालेकुम नाज़रीन HRJD न्यूज़ सां गॾु मां अली जाफ़री सोलंगी ऐं मां आहियां किरण सुमरो। सभ खां पहिरीं ख़ासि ख़बर। नवाज़ शरीफ सख़्त ज़हनी दबाव जो शिकार है। बिना इलाज बरतानिया खां वापसि वियो संदसि लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। नवाज़ शरीफ खे जेल अंदरि अकेलो रखियो वियो संदसि ज़िंदगी खे वधीक ख़तरा लागू थी सघनि था। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी ताज़ी मेडिकल रिपोर्ट लाहौर हाई कोर्ट में जमा। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे दुनिया में कोरोना जी सूरत हाल ख़ासि तौर ते बीमारी खे नज़र में रखंदे नवाज़ शरीफ खे एयरपोर्ट ऐं ॿियनि अवामी हंधनि ते वञण खां पासो करणु घुरिजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एस्टेब्लिशमेंट सां डील वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सियासी जमातुनि जी इंतहाई कदम सां मुल्क में बहरान पैदा थींदो। लाहौर गिलगित बलोचिस्तान या कंहिं बि हंधि वेंदो आहियां त डील वारियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हुकूमत खे बेतमादी जी रिथ ज़रिए घर बेड़ो करणु चाहियूं था। वज़ीर आज़म जी सुप्रीम कोर्ट बार ते सख़्त तनक़ीद ताहयात नाअहली वारे ख़ात्मे बाबति दाख़िल पटिशन जी बि मुखालफ़त करे छॾी। बहावलपुर में तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान खान जो चवणो त हिकु शख़्स मुल्क खे लुटे परॾे हलियो वियो। सुप्रीम कोर्ट बार उनखे रिलीफ ॾियारण लाइ अदालत वई आहे जीअं खेसि ॿीहर खेॾण जो मौक़ो ॾिनो वञे। धाड़ेलनि खे जेकॾहिं छॾिणो ई आहे त पोइ जेलनि में क़ैद ग़रीबनि जा दर्द खोलिया वञनि। चोरनि ते गुल निछावर थींदा त मुल्क तरक़ी न करे सघंदो। वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ जी पेश कयल रिपोर्ट खे जाली करार ॾींदे अदालत खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नवाज़ शरीफ जी दिलचस्प मेडिकल रिपोर्ट अदालत में जमा कराई वई आहे। नवाज़ शरीफ लंदन में रहणु चाहे थो त क़ौम जो लुटियल नाणो वापसि करे। गुज़िरियल राति जिस्कम चेयरमैन सन्नान खान कुरैशी जे घर ते पुलिस जी काह संदसि भाउ लाज शागिर्द कोसेन खान कुरैशी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जिस्कम मोरो पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज में जगदीश कुमार, अमीन कलोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि जी शिरकत। सख़्त नारेबाज़ी। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।